सखर मां वहां ताईं ख़बर पहुचायूं पिया। हफ़ीज़ लाशरी जी रिपोर्ट मुताबिक़ सखर स्मॉल ट्रेडर्स जे सदर हाजी मोहम्मद जावेद मेमण जी अॻवानी में वापारियुनि जे वफ़द रीजनल ऑफिस रेस्क्यू 1122 जो दौरो कयो ऐं उते अवाम खे हंगामी सूरतहालीअ में तिबी इमदाद जी फ़राहमी, हादसनि में फौरी तौर ते एम्बुलेंस ऐं ॿियनि इमदादी सरगर्मियुनि जी फ़राहमी जे मुतलिक़ तफ़सीली मालूमात हासिल कई। उन मौक़े ते रीजनल डायरेक्टर रेस्क्यू 1122 कर्नल रिटायर्ड गुलाम मुस्तफ़ा ओढो सखर स्मॉल ट्रेडर्स जे सदर हाजी मोहम्मद जावेद मेमण ऐं ॿियनि वापारियुनि खे बिरफ़ी ॾींदे चयो त अहिड़े क़िस्म जा मिसाली क़दम क़ाबिल तारीफ़ आहिनि। बाद में हुननि 1122 रीजनल सेंटर जे मुख़्तलिफ़ शोबनि जो दौरो कयो ऐं जदीद एम्बुलेंस जो मुआइनो पिणु कयो। वफ़द में सीनियर नायब सदर हाजी अब्दुल कादिर शेवानी, खुर्शीद अहमद मीरानी, जनरल सेक्रेटरी मोहम्मद आमिर फारूकी, अदनान आज़म खान, डॉक्टर सईद ऐवान, शोएब मेमण, हसन कुरैशी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।